नाज़रीन मेहरान टीवी में भलीकार मां मुबशिर सोलंकी सबका पहिरीं नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चीन जो दौरो मुकम्मल करे अमरीका रवानो। बीजिंग में सदर ट्रंप के चीनी इख्तियारनि अलविदा कयो। अमरीकी सदर 3 ॾींहनि जे सरकारी दौरे ते चीन आयो हो। ॿिन्ही मुल्कनि विच में वापारी मुआहिदनि समेत मुख़्तलिफ़ मुआहिदा कया विया। ईरान के परदेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त ईरान तकरार जो को बि फौजी हल न आहे। विढ़ण जे लाइ तयार आहियूं। सफ़ारतकारी चाहियूं था गुंडागर्दी तारीख़ के किचरा कुंडी में उछलाए छॾींदी। दिल्ली में ब्रिक्स परदेही वज़ीरनि जी कॉन्फ्रेंस के खिताब कंदे ईरानी परदेही वज़ीर चयो आहे त हरमज़ वापारी जहाज़नि जे लाइ खुलियल आहे। जहाज़नि जो अमलो ईरान सां ताउन करे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां चीनी कारोबारी वफ़द की मुलाकात। वज़ीर आज़म पारां पाक चीन कारोबारी सतह ते ताउन वधण ते इत्मीनान जो इज़हार। शहबाज शरीफ चयो आहे त ताउन सीड़पकारी ऐं सनती शराकतदारी खे हथी वठाईंदो। हलंदड़ महीने जे आख़िर में चीन जे दौरे जो मुंतज़िर आहियां। IMF जी रिपोर्ट चयो आहे त विचो भर जंग पाकिस्तान जी मुआशी हालतुनि खे गैर यकीनी बणाए छॾियो आहे। उहो वाज़े नाहे त पाकिस्तान जूं मुआशी हालतूं कहिड़े रुख़ में वेंदियूं। जायज़ा रिपोर्ट में वधीक चयो आहे त ख़दशो आहे त ईरान जंग महागाई ते दबाव विझंदी। जंग मुआशी शरह ऐं अदायगियुनि खे मुतासिर करे सघे थी। तंगबानी वेझो नसीर शाख जी पुल तामीराती कम दौरान रही पई। 3 पोरित दबजी फौत। ॻोठ शाहज़ैन ख़ान बेजारानी भरिसां वाक़ियो कम कंदड़ पोरित दबजी विया। 3 ॼणा फौत। ॿिनि जी अबू बकर नदवानी ऐं इमाम बख्श निदवानी तौर सुञाणप। पटीदन में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। नंढा वॾा कारोबारी मरकज़ बंद। बदअमनी ख़िलाफ़ शहरी रोडन ते निकिरी आया। सिद्धू चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो ऐं नारेबाज़ी। अॻवाननि चयो त शहर ऐं भरपासे बदअमनी वधी वई आहे। पुलिस तहरीक नथी वठे। इलाइक़े मां थियल फुरूं ऐं चोरी वापसि कराए अमन अमान बहाल कराए वञे।